दोस्तों पाण अॼु कंहिं लेसन में सिखंदासीं त सिंधी अकेडमी जेका वेबसाइट आहे उन इस्तेमालु कीअं कजे। दोस्तों हीअ सिंधी अकेडमी वेबसाइट जो फ्रंट पेज आहे, मुख्य पेज। उन खां पोइ ही उस्ताद जे बारे में ॿुधाए थी तिन ते कहिड़ा कहिड़ा उस्ताद कमु करे रहिया आहिनि। हीअ तव्हां उस्तादनि जी तफ़सीलात ॾिसी सघो था। हीअ तव्हां ॾिठो थी हिन ते ही उस्ताद आहिनि। उन खां पोइ पाण कोर्स मुख़्तलिफ़ कोर्स आहिनि। हिते हिन वक़्तु जेके ॾिनल कोर्स आहिनि उहे ॿुधाए रहियो आहे त हीउ GIT जो कोर्स आहे जेको अवेस जोड़णो कराईंदो। उन खां पोइ ही फ्रीलांसिंग जो कोर्स आहे जेको नायाब अली अरबाब कराईंदो। उन खां पोइ ही मस्नूई ज़हानियत जो कोर्स आहे जेको अवेस जोड़णी कराए पियो। उन खां पोइ ही हेल्थ सेफ्टी ऐं इन्वायरमेंट जे बारे में कोर्स आहे जेको इंजीनियर मीर जमाली कराईंदो। उन खां पोइ ही माइक्रोसॉफ्ट वर्ड जो कोर्स आहे जेको अताउल्ला शेर कराईंदो। उन खां पोइ ही ब्लॉगिंग जो कोर्स आहे जेको मोहम्मद राशिद कराईंदो। अॻिते बि ॿी पेज ते कोर्सिस ॾिनल आहिनि ऐं टीचर्स जा नाला लिखियल आहिनि जेके टीचर तव्हांखे ही कोर्सिस कराईंदा। उन खां पोइ डैशबोर्ड आहे। डैशबोर्ड ते पाण लॉगिन थियल हूंदासीं त ही असांजी लॉगिन ID खुली वेंदी। जेका लॉगिन न हूंदासीं त पोइ लॉगिन लाइ खुली ईंदो त तव्हां पंहिंजी ईमेल लिखो ऐं पासवर्ड लिखो। उन खां पोइ ब्लॉग आहे। ब्लॉग में हिन बारे में लिखियलु आहे, हिन खां छा आहे तफ़सील लफ़्ज़ वग़ैरह जे बारे में। सभ खां पहिरीं पाण अचूं था मुख्य पेज ते। त मुख्य पेज ते हिते हिकु ऑप्शन ॾिनल आहे रजिस्ट्रेशन बतौर शागिर्द। मतिलबु शागिर्द जे लाइ रजिस्ट्रेशन करणु। पाण ॾिसो शागिर्द रजिस्ट्रेशन कीअं कंदो। तव्हां अॻु ई लॉगिन थियल आहियो। सभ खां पहिरीं मूंखे पंहिंजे पेज खे लॉग आउट करणो पवंदो। इन मां डैशबोर्ड ते ईंदुसि। डैशबोर्ड ते अची करे लॉग आउट कंदुसि। लॉग आउट करण खां पोइ तॾहिं मां मुख्य सिफ़े ते वेंदुसि ऐं रजिस्ट्रेशन बतौर शागिर्द ते क्लिक थो कयां त ही कॉलम खुली थो अचे। हिन में सभ खां पहिरीं शागिर्द जो नालो लिखण खां पोइ उन खां पोइ आख़िरी नालो, मिसाल तौर ते मुंहिंजो नालो अताउल्ला आहे, ज़ात शहर आहे त आख़िरी नालो मां शहर अताउल्ला शहर लिखंदुमि। यूज़र नेम तव्हां कोई बि ॾेई सघो था। मां जीअं ॾिनो आहे शहर अता 1 2 3 या अता शहर 1 2 3 कोई बि ॾेई सघो था। उन खां पोइ ईमेल एड्रेस तव्हांखे लाज़मी पंहिंजी ईमेल एड्रेस हुअणु घुरिजे जेका तव्हां हिते ईमेल एड्रेस ॾींदव। उन खां पासवर्ड तव्हां पंहिंजो जेको बि रखणु चाहियो उहो पासवर्ड करे सघो था। साॻियो ई पासवर्ड तव्हां हिते एंटर कंदव। उन खां पोइ मोकिलियो ते क्लिक कंदव जंहिंखां पोइ तव्हांजी रजिस्ट्रेशन थींदी। इहो हुयो शागिर्द जे लाइ। उन खां पोइ रजिस्ट्रेशन बतौर उस्ताद, जेकॾहिं उस्ताद जे लाइ तव्हां रजिस्टर कराइणु चाहियो था उहो बि साॻियो ई तरीक़ो आहे। बतौर उस्ताद लाइ रजिस्ट्रेशन कराइण जो बि उहो ई तरीक़ो आहे। तव्हां नालो ऐं पंहिंजो आख़िरी नालो, यूज़र नेम ऐं ईमेल एड्रेस ॾींदव ऐं पासवर्ड लिखंदव ऐं बतौर उस्ताद लाइ क्लिक कंदव। मां चाहियां थो उन खां पोइ जीअं तव्हां रजिस्ट्रेशन कराए छॾींदव उन खां पोइ तो मरल आहे। मां बतौर शागिर्द सभ खां पहिरीं लॉगिन करे तव्हांखे ॾेखारियां थो। पासवर्ड जी दोस्तों, मां बतौर शागिर्द हिन वक़्तु लॉगिन आहियां। बतौर शागिर्द लॉगिन थियण खां पोइ पाण दाख़िलाउनि जी तरफ़ हलंदासीं। त हिन वक़्तु मुंहिंजी जेका दाख़िला थियल आहे सा हिन हिकु कोर्स में दाख़िला थियल आहे। जेकॾहिं पाण समूरा हलंदड़ कोर्सिस ते क्लिक कंदासीं, मुंहिंजो हलंदड़ कोर्सिस जेको आहे सो ही हिकु ई आहे। जेकॾहिं मूंखे कंहिं कोर्स में दाख़िला वठणी आहे त मां कोर्सिस ते क्लिक कंदुसि। कोर्सिस ते क्लिक करे मिसाल तौर ते मां मस्नूई ज़हानियत में दाख़िला वठणु चाहियां थो। मां दाख़िल थियो ते क्लिक कंदुसि। दाख़िल थियो ते क्लिक करण खां पोइ ही मुंहिंजे साम्हूं कोर्स खुली रहियो आहे जिते मां कोर्सिस जी बारे में सभ खां पहिरियां तफ़सीलात ॾिसंदुसि त कोर्सिस में छा आहे, छा मुंहिंजे लाइ कोर्स बहितर आहे या न। उन खां पोइ मुफ़्त दाख़िल थियो त क्लिक कबी।
दाख़िल थियण खां पोइ मुंहिंजी दाख़िला हिन कोर्स में थी वई। जंहिंखां पोइ मां हिन ते कोर्स शुरू करियो ते क्लिक कंदुसि। जॾहिं कोर्स शुरू कयो ते मां क्लिक कई त हिते मुंहिंजे साम्हूं कोर्स जा लेसन्स अची विया आहिनि। सभ खां पहिरियां ही पहिरियों लेसन आहे जेको मौजूदु आहे। जंहिं मां हिते क्लिक कंदुसि त मुंहिंजो लेसन शुरू थी वेंदो। ऑटो जॾहिं मां हिते क्लिक कई त ही मुंहिंजो लेसन जो जेको कोर्स हुयो उहो शुरू थी वियो। हिन ते ईंदासीं अॻियूं वरी मतिलबु हुन खां ॿियो जेको कोर्स हूंदो उहो शुरू थी वेंदो। इन खां पोइ सुवाल ऐं जवाब जो जो कोर्स आहे को बि सुवाल मौजूदु न आहे। जॾहिं सुवाल हिते कोई उस्ताद पुछंदो या असां पुछंदासीं सुवाल पुछो, जेकॾहिं कोई असां उस्ताद खां सुवाल पुछणु चाहियूं था पाण ते उहो सुवाल बि पुछी सघूं था। सुवाल पुछी करे हिन हिते डिफाइन करे सुवाल खे पोइ शामिलु करे सघे त क्लिक करण सां हिन ॾे उस्ताद ॾे असांजो सुवालु हलियो वेंदो जेको असां उस्ताद खां सुवालु कंदासीं। त असांखे हीअ शइ तव्हांजे हिन लेसन में सम्झ में न आई आहे त पोइ असां उहो सुवाल ते बि उस्ताद खां करे सघूं था जंहिंजो उस्ताद असांखे जवाबु वग़ैरह बि ॾींदो। इन खां पोइ पाण हलूं था हाणे उस्ताद जी तरफ़ त उस्ताद डैशबोर्ड खे वग़ैरह इस्तेमालु कीअं कंदो। हीअ मुंहिंजो एज़ ए टीचर उस्ताद जे हिसाब सां डैशबोर्ड आहे। मां जॾहिं हिन ते लॉगिन कंदुमि फॉर्म फिल कंदुमि। फॉर्म फिल करण खां पोइ मूंखे एडमिन अप्रूव कंदो। जेकॾहिं एडमिन अप्रूव कंदो उन खां पोइ मां हिन ते पंहिंजा कोर्सिस वग़ैरह रखी सघां थो। पोइ नओं कोर्स शामिलु कयो ते सभ खां पहिरियां क्लिक बि हिते असां कोई बि हिकिड़ो कोर्स ठाहींदासीं। हिन कोर्स जो कोई बि नालो ॾींदासीं। हिते हुन कोर्स जी डेफिनेशन ॾींदासीं त असां कोर्स में छा छा करे रहिया आहियूं। जॾहिं कोर्स शामिलु थींदो उन खां पोइ एड न्यू टॉपिक हिते असां कोई बि टॉपिक एड कंदासीं। हिते टॉपिक जो नालो ॾींदासीं कोई बि टॉपिक जो नालो ॾींदासीं। टॉपिक नालो ॾियण खां पोइ एड टॉपिक ते क्लिक कंदासीं। जॾहिं हितां टॉपिक थी वियो हिन पोइ टॉपिक जे अंदरि हुनजे अंदरि मिसाल तौर असां कोई चैप्टर्स था पढ़णु चाहियूं त सभ खां पहिरियों चैप्टर हूंदो। हिनखे मां बार पहिरियों जो नालो ॾियां चैप्टर 1। पोइ हिन चैप्टर जे अंदरि मां ॿिया सभु टॉपिक्स जेके हूंदा उहे टॉपिक ते कंदुमि। एड न्यू लेसन नंबर 1 हूंदो। मिसाल तौर ते सभु पहिरियों हूंदो जेको हूंदो मिसाल तौर ते मां चवां कंप्यूटर तारुफ़। कंप्यूटर तारुफ़ मिसाल तौर ते हुन खां पोइ हिन जे बारे में थोरो मां हिते कुझु लिखंदुसि। इन खां पोइ मूंखे छा करिणो पवंदो हिते वञी करे यूट्यूब ते क्लिक कंदुसि। वीडियो सोर्स मतिलबु वीडियो किथां खणां मां यूट्यूब ते क्लिक करे मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल ठहियलु हूंदो उतां लिंक कॉपी करे हिते पेस्ट कंदुसि ऐं हिते ॿुधाईंदुसि त घणनि कलाकनि घणनि मिंटनि ऐं घणनि सेकंड जो मुंहिंजो वीडियो आहे। हुन खां पोइ अपडेटेड लेसन ते क्लिक कंदुसि त मुंहिंजो लेसन उहो ऑटोमेटिकली अची वेंदो। हीअ दोस्तो मुंहिंजा ही मुख़्तलिफ़ कोर्सिस हिते एड थियल आहिनि। मां थोरो हिन जो तव्हांखे रिव्यू ॾेखारियां थो। हिन ते पाण क्लिक कंदासीं त हिन हेठां हिकु ऑप्शन अची रहियो आहे एडिट जो। एडिट करे हिनखे एडिट कंदासीं ऐं पाण हिन में कोई कोर्सिस अपडेट कंदासीं त हिते अपडेट जो ऑप्शन मौजूदु हूंदो। हिनखे अपडेट ते क्लिक कंदासीं फॉर प्रीव्यू एड फॉर प्रीव्यू जो ऑप्शन अची वेंदो। असां हुन ते एड फॉर प्रीव्यू लाइ क्लिक कंदासीं त जीअं प्रीव्यू लाइ एडमिन जी तरफ़ असांजा लेसन छॾिया वञनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते मां मुख़्तलिफ़ टॉपिक्स एड कया आहिनि। ही इंसर्ट जो इंसर्ट टेब आहे। इंसर्ट टेब जे अंदरि मां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट वीडियोज़ अपलोड कया आहिनि जेके वीडियो तव्हांजे साम्हूं नज़र ईंदा पिया वञनि। इन हिसाब सां तव्हां जॾहिं ते कमु कंदव त इन हिसाब सां तव्हांजे साम्हूं तव्हांखे स्क्रीन नज़र ईंदी त इन हिसाब सां तव्हां वीडियोज़ हिन ते अपलोड करे सघो था। मिसाल तौर ते मां हिन वक़्तु हिकु तव्हांखे कोर्स अपडेट करे ॾेखारियां थो।
माइक्रोसॉफ्ट एक्सेल में ईंदासीं, पाण एडिट कंदासीं। जॾहिं पाण ते एॾा टॉपिक था सॉरी होम टिक कंदासीं, मां होम टैब जे अंदर ई हिकु लेसन एड थो कयां। मां यूट्यूब ते वञी पाण ते यूट्यूब ते वञी करे मां हितां पंहिंजो वीडियो खणंदुसि, वीडियो लिंक खणंदुसि। मुझे हिते यूट्यूब ते वीडियो पियो आहे, मां लिंक थो खणा। 5 मिनट 37 सेकंड जो वीडियो आहे। सभ खां पहिरीं मां हिते ईंदुसि यूट्यूब 5 मिनट 37 सेकंड जो वीडियो हुयो त मां लिखंदुसि 5 मिनट 37 सेकंड। मां सभ खां पहिरियों चेक कंदुसि त इहो मुंहिंजो वीडियो जेको आहे छाजे बारे में ठहियलु आहे। Formatting condition. Part 1. ये दोस्तों मुझे वीडियो नंबर 6 जेको मैंने कॉपी कयो आहे, इहो फॉर्मेटिंग कंडीशन जे बारे में हो। माने के मथे टॉपिक जो नालो मां फॉर्मेटिंग कंडीशन पार्ट 1 छो फॉर्मेटिंग कंडीशन जा मुंहिंजा हिन ते 2 वीडियोस ठहियल आहिनि, इन करे मां पार्ट 1 जो नालो आहे। अपडेट लेसन ते क्लिक कंदुसि। ई तव्हां त फॉर्मेटिंग होम टैब जे अंदर ई फॉर्मेटिंग कंडीशन पार्ट 1 जो लेसन एड थी चुको आहे। इन खां पोइ मां मथे वञी करे सबमिट फॉर रिव्यू, मतिलबु मां रिव्यू लाइ सबमिट कराईंदुसि। त इन खां पोइ एडमिन इन खे रिव्यू कंदो। रिव्यू करण खां पोइ ई प्रीव्यू लाइ स्टूडेंट लाइ अप्रूव कंदो। ईअं अप्रूव डायरेक्ट न थी सघंदो। इन खां पोइ मां पाण हिन खे प्रीव्यू वग़ैरह ॾिसी सघंदो। प्रीव्यू कोर्स ते मां क्लिक कंदुसि त मूंखे नज़र ईंदो त शागिर्द मुंहिंजा जेके आहिनि जे लाइ हिन तरह सां मुंहिंजो कोर्स जेको आहे सो ज़ाहिर थींदो। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तों उम्मीद थी कजे तव्हांखे हीअ ट्यूटोरियल ज़रूरु पसंदि आयो हूंदो। फीडबैक ॾियो असांखे, कमेंट्स कयो, लाइक कयो असां वीडियो, सब्सक्राइब कयो।